लाड़काणो ब्यूरो चीफ अब्दुल वहीद अबड़ो। लाड़काणो जमीयत उलमा इस्लाम लाड़काणो पारां सिंध दुश्मन मनसूबा बहिरा टाउन जो क़याम, सिंधु दरिया जो पानी मनपसंद कामोरनी वडेरा शाही खे ॾियणु, रोज़ानो वधंदड़ स्ट्रीट क्राइम, महांगाई ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ शहर जे बाबुल इस्लाम मस्जिद मच्छी मार्केट खां रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि तां थींदे क़ाइदे अवाम प्रेस क्लब पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो, जिते एहतिजाज जी अॻवानी मोहब्बत अली खोड़ो, मौलाना मोहम्मद इलियास चन्ना, मौलाना ताहिर महमूद सूमरो, मौलाना हमीदुल्ला स्याल, मौलाना जमाल मुस्तफ़ा तुन्यो, अब्दुल मालिक चांडियो, मौलाना सनाउल्ला जतोई, मोहतरम मोहम्मद खावड़, अब्दुल्ला हैदरी, हाफिज इमदादुल्ला जतोई, सनाउल्ला स्याल, लाला अब्दुल कदीर चांडियो, नेमतुल्ला खावड़ी ॿियनि रैली खे ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत अवाम खे रोज़गार फराहम करण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। सिंध दुश्मन रिथाऊं जोड़ींदड़नि जी सहूलतकार बणियल सिंध सरकार धारियनि जी लोध खे आबाद करे धरती धड़नि खे अक़लियतनि में तब्दील करण लाइ का कसर नाहे छॾी। हुननि चयो त सिंध में लाक़ानूनियत सबबि स्ट्रीट क्राइम ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे, अवाम जी जान तोड़े माल गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। हुननि चयो त मथां खां पाणी जो हिसो पूरो मिलण बावजूदि पाणी जी अथरादू खोट पैदा आहे।